अब ॻाल्हायो हे तव्हां कई जलसा जना बाग में जलसो थियो, मुंहिंजा दोस्त सादात मस्जिद में जलसो थियो, पर साल हिते जलसो थियो, अॼु वरी हिते जलसो आ। रोज़ानो अहले सुन्नत जा जलसा आहिनि, लखे जलसा थियनि था, जुलूस आहिनि मीलादुन नबी जा। कॾहिं असांजे जुलूस में का माई ॾिठी अथव? ॻाल्हायो का ओसे का पासे भला जेके न्याणियूं सियाणियूं हूंदियूं त घरनि में हूंदियूं, पर्दे में हूंदियूं, लॼ में हूंदियूं, हिजाब में हूंदियूं, हा या न? हिननि जे मातमनि में जुलूसनि में 12 चवंदा हिकु धनु त 13 रनू। अब आहे या न आहे? ॾाढे ॻाल्हायो हिकु धनु, ॾाढे ॻाल्हाए। इहो कहिड़ो दीन आहे? इहो कहिड़ो मज़हब आहे? इहा कहिड़ी इबादत आहे? इहा कहिड़ी आज़ादारी आहे? इहो कहिड़ो हुसैन जो ग़म आहे? मुंहिंजा प्यारा दोस्त, ऐं वरी माशा अल्लाह सुभान अल्लाह माशा अल्लाह, सिंगार बेहड़ो जो ईद जे ॾियारे बि न कजे। नाराज़ त कोन था थियो न? सच चवां न यार, सच ॿुधायां, अल हक़ मुर्रुन वलो कान दुर्रुन। हक़ भली मोती छो न हुजे पर कड़ो ॾाढो ॾुखी लॻंदी हूंदी। अल्लाह ताला शल हिदायत करे चयो आमीन। त तव्हां मुंहिंजा प्यारा दोस्त उन्हनि जे जुलूसनि में बि शामिल, भत में बि शामिल। तव्हां था चओ छा कयूं साईं? मां वरी अपील करे आयो आहियां एॾे लाड़ में हिकिड़े जलसे में, त शियो महिरबानी कयो, रुगो तव्हां मायूं जुलूस में न कढो, हराम जेको लूसी सुनी तव्हां वटि अचे। आहे या न आहे? बा मां पंहिंजनि सुनण खे चवां न, लूसी चइबा लूसी, हा न साईं? जो परावा बच्चा तक न वञनि, हराम करण वञनि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे, या अय्युहन नबियो कुल अज़वाजिका व बनातिका व निसाइल मुमिनीन। ऐ प्यारा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तू फरमाए पंहिंजे ज़ालुनि खे, तू फरमाए पंहिंजे धीअरुनि खे, तू फरमाए मोमिननि जे घर वारनि खे, युदनीन अलैहिन बिजलाबीबिहिन, पंहिंजा मुंहं ढकियो, पर्दा कयो, पंहिंजे पाण खे उघाड़ो न बणायो, छो त मुहम्मद करीम जी उम्मत जूं न्याणियूं उघाड़ियूं न हूंदियूं आहिनि। मुहम्मद करीम जे न्याणियुनि जा मुंहं ढकियल हूंदा आहिनि। आओ या न? मुस्तफ़ा जे उम्मत जे न्याणियुनि जो शान कहिड़ो आहे त महबूब जे उम्मत जे न्याणियुनि जा मुंहं ठकियल हुजनि, पर्देदार हुजनि, हयावदार हुजनि, शर्म वारियूं हुजनि, उन्हनि जो सिज बि पाछो न ॾिसे, मर्द बि न ॾिसे।